पढ़ी थियूं था ख्वार, न मिले थी नौकरी, न मिले थी कुंवार। हाणे मां हिकिड़ी सलाह कई आहे, अचो त इश्क करूं इश्क। अस्सलाम वालेकुम, आऊं आहियां अव्हां जो मेज़बान अशरफ बुखारी। मुख़्तलिफ़ लेजेंड सां ॻाल्हियूं कचरियूं हाल अहवाल थींदा आहिनि ऐं उन्हनि खां किर्त मालूम कंदा आहियूं। हिन वक़्तु असां सां कॉमेडियन एक्टर लियाकत काज़ी मौजूदु आहे, जंहिं पंहिंजे फ़न में मंता माणी आहे। मुख़्तलिफ़ सिंधी ड्रामनि में कमु कयो आहे, स्टेज ते ड्रामनि में कमु कयो आहे। हिन वक़्तु असां मौजूदु आहे, अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं त हुनजो छा चवणु आहे। भला कीअं थो वक़्तु गुज़रे, छा था कयो अॼुकल्ह? शुक्र अल्हम्दुलिल्लाह, माशाअल्लाह, दुआउनि तां दोस्तनि जूं, सुठो वक़्तु पियो गुज़रे। असां तव्हां ख़बर आहे अदाकार माण्हू, असांजो हिते इन फील्ड में आहे, टाइम इन में ई गुज़रे थो। केतिरा ड्रामा तव्हां कया? मां ड्रामा तक़रीबन जेके स्क्रीन टीवी जा कया आहिनि, आवाज़ चैनल ते बि कया, लोही जी लॼ, चङनि पुठियां चुटा, या KTN ते कयो, ढोलनि जी ईद, ईद ॾचे में, काफ़ी ड्रामनि में कमु कयो। कीअं शौक़ पैदा थियो, कंहिंखे ॾिसी शौक़ पैदा थियो? इहो नंढपण खां ई वठी वियो। हिकु दफ़े असां आयासीं रिहर्सल हले पई ड्रामे जी 1992 में। उते मूंखे करेक्टर ॾिनो हीरोनी जो, मां हीरोनी जो करेक्टर करां पियो, तो उते अनवर शाह ॾिठो, चई बाबा तव्हांजे मीरपुर माथेर में एॾो कार जो कॉमेडी न, तव्हां वरी हिनखे हीरोनी जो करेक्टर ॾिनो आहे। पोइ उन ज़ुल्म ज़ार में करेक्टर जो आहे नमाणे ऐं समाणे जो, जमादार हो, नमाणो सिमाणो, मूंखे जमादार जो ॾिनो, ॿियो अब्दुल सत्तार खटाइण कयो। पोइ उनखां असां निर्वाह थींदा हुआसीं, माशाअल्लाह पंहिंजी महिनत कईसीं, आवाम खे काफ़ी इंजॉय करायोसीं। तक़रीबन असां 50 स्टेज शो कयोसीं। पोइ वैल्यूएशन वधंदो वियो त असां पोइ हिते अचंदा रहियासीं, माशाअल्लाह। पोइ अलाह जो इहो कुर्ब थियो त अलाह असांजे लाइ हिकिड़ो फ़रिश्तो ख़लकियो। मां फ़रिश्तो चवंदो आहियां, छो जो असांखे हुन मां रोज़ी बि मिली आहे, शोहरत भी मिली आहे, मोहब्बत भी मिली आहे, इज़त भी मिली आहे। वो फरिश्तो हुयो साईं, नंढड़ो दोस्त आहे असांजो, अल्लाह हुनखे थोड़ी उमिरि में तमामु घणो मथे आणे छॾियो। सिर्फ़ु वजह इहा हूंदी आहे महिनत। हुनखे पंहिंजी महिनत मां रंग लॻो आहे। हुन असांखे पंहिंजे ड्रामे में खयो होशियार ज़िंदगी में। छा नालो आहे उन शख़्सियत जो? उन शख़्सियत जो नालो आहे फरज़ंद अली मलिक साहब उर्फ खजू। माशाअल्लाह। फरज़ंद अली साहब जा काफ़ी इनायतूं आहिनि, काफ़ी महिरबानियूं आहिनि। असां सिंध के जहिड़े भी शहर में वेंदा आहियूं, तक़रीबन मीरपुर खां नवाब शाह या सकरंद या सांगड़ ते घुमंदा आहियूं काफ़ी, तो उते असां माना इहो नंढड़ा वॾड़ा नंढा वॾा ॿार ईंदा आहिनि, चाचो मंज़ूर, चाचो मंज़ूर। आहियां त मां वैसे काज़ी लियाकत, पर चाचो मंज़ूर कंहिं करायो? फरज़ंद अली मलिक साहब। उन जूं महिरबानियूं थियूं माशाअल्लाह। हाणे अशरफ शाह सां वेठा आहियूं, हेड़ी अल्लाह इनखे हयाती ॾींदो, हेड़े माण्हू सां वेठा आहियूं, अॼु फरज़ंद अली मलिक साहब जे करे वेठा आहियूं, उनजूं इनायतूं आहिनि। अच्छा, हाणे तव्हां इहो मूंखे ॿुधायो, हिन मज़ाह तरफ़ कीअं वियो? जीदा करेक्टर कयो या विलन करेक्टर कयो? असल में ॻाल्हि ईअं आहे, सिधी सही ॻाल्हि कजे, बसि आहे त इश्क दिलि में। पोइ मां हे जेको करेक्टर कयो न, उनमें ॻाल्हि ईअं आहे त हक़ीक़त पुछी अशरफ शाह त ॿुधाइणी पई, मूंखे इश्क हुयो कंहिंसां। जॾहिं ही करेक्टर मूं कयो, तूं मुंहिंजे घर पाण आयो, पोइ मां हिन फील्ड में वॾी महिनत कई। पोइ उमेद अली जूं महिरबानियूं थींदियूं। उमेद अली कलवर साहब जो स्टेज शो में असांजो माना निगरानी उहे ई कंदा हुया। शाहनवाज़ सांजो हुयो। ड्रामे जेको हिकिड़ो फेमस डायलॉग ॿुधायो, मज़ाहिया किरदार कयो जेको तव्हां, माना उनमें उन्हनि खे इहो लॻो त माना पढ़ी थियूं था ख्वार, न मिले थी नौकरी, न मिले थी कुंवार। हाणे मां हिकिड़ी सलाह कई आहे, अचो त इश्क करूं इश्क। उनखां पोइ मुंहिंजे मौला महिरबानी कई, अल्लाह मूंखे कामयाब कयो, फील्ड में भी कयो ते इश्क में भी कयो। अच्छा, जॾहिं ॿाहिरि तव्हां निकिरो था बाज़ार तरफ़, शहर खां, पंहिंजे घिटनि मां, हिननि मां, त माण्हू जॾहिं तव्हां सां मिलंदा आहिनि, कीअं मिलंदा आहिनि, कीअं ख़ुशी महसूस कंदा आहिनि? तव्हां कीअं ख़ुशी महसूस कंदा हो त तव्हांखे वॾो एज़ाज़ आहे, भाकुर पाए था मिलनि? ख़ुशी थींदी आहे, दिलि खे राहत ईंदी आहे। जो सन 1992 खां वठी असीं धिका थाबा खाधा, टेबलूं खयूं, कोका हथनि में लॻा, पर स्क्रीन ते जेको निर्वाह कयो आहे तव्हांखे ॿुधायूं फरज़ंद अली साहब, असां मार्केट मां जॾहिं गुज़रंदा आहियूं, नंढो वॾो ॿार, चाचा मंज़ूर, मोहब्बत सां, कुर्ब सां, असांजी ख़ुशी मां तव्हांखे घणी ख़ुशी महसूस थींदी? तमामु घणी थींदी आहे। अखियुनि मां लुड़क हली ईंदा आहिनि ऐं असां उन माण्हू खे दुआ कंदा आहियूं जंहिं असांखे हिते आंदो। ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, हाणे तव्हां इहो ॿुधायो त हिन फील्ड में
केतिरे अरसे खां तव्हां आया आहियो ऐं अॻिते इन फ्यूचर तव्हां छा सोचियो आहे त अॻिते बि तव्हां इन फील्ड में कमु कंदा? साईं हयाती त अल्लाह जे हथ में आहे। जे मुंहिंजे वास में हुजे त मां चवंदो आहियां मुंहिंजी हयाती 1000 साल हुजे, मां इन फन जी ईअं ख़िदमत कंदो वञा ऐं हज़ारे माण्हुनि जी दुआऊं बि खटींदो रहां, खिलंदो बि रहां त खिलाईंदो बि रहां। तव्हांखे इन फन में जॾहिं आयो, तव्हां ॾिसो न ड्रामे में कमु कयो था, तव्हांखे ओतिरो उजूरो मिले थो जेको तव्हां चाहियो था त मूंखे ही मिले थो, मां ख़र्च पूरो करे सघंदुसि, पंहिंजे घर जी वहिंवार हलाए सघंदुसि? साईं ज़ाहिर आहे जे ड्रामो थींदो त असांखे बि कुझु मिलंदो। जेके ड्रामा हाणे असां कया आहिनि उन फरज़त अली मलिक असां सां घणी महिरबानी कई आहे, थोरी बि न, तमामु घणी। ख़र्च मिलियो, पैसा मिलिया शेड्यूल जे हिसाब सां, असांखे 15-20 हज़ार शेड्यूल जे हिसाब सां ॾिनई ऐं काफ़ी ईअं वठी बि वेंदा हुआसीं त माना बाबा एमरजेंसी आहे 2000 ॾे 5 ॾे असांखे ॾींदो आहे। ख़ुशामत नथा न से काई ख़ुशामत न आहे, ख़ुशामत असांखे उहो असांजो साथ तुंहिंजे हथ न आहे। चलो हाणे तव्हां मूंखे इहो ॿुधायो त पंहिंजो कहिड़े एक्टर मां तव्हां मुतासिर आहियो, कहिड़ो पसंदीदा तव्हांजो एक्टर आहे ऐं एक्टराणी कहिड़ी पसंदीदा आहे तव्हांजी? एक्टर त असांजो सिंधी एक्टर आहे पंहिंजो मुस्तफ़ा कुरैशी। असां उनखे ॾिसंदा हुआसीं। बहरहाल थोरी घणी जेको आहे रंजीलो साहब हिते जेको ही तव्हां पंहिंजी फील्ड में रहो था, हू त कहिड़ा वॾा फेमस एक्टर थिया, उनमें पसंदीदा नापसंदीदा हर माण्हू पसंदि कंदो हूंदो मुस्तफ़ा कुरैशी खे, पर तव्हां जेका ड्रामा पाण कया आहिनि, जेको सिंध में असांजा वॾा आर्टिस्ट आहिनि, वॾा लेजेंड्स आहिनि, जेका उन्हनि ड्रामनि में कमु कयो आहे, आर्टिस्ट छोकिरियूं खोड़ आहिनि फीमेल, उन्हनि मां कहिड़ो पसंदीदा तव्हांजो एक्टर आहे जंहिंमां तव्हां मुतासिर आहियो? जंहिंमां मां मुतासिर थियुसि, कैरेक्टर खे हमेशह एक्टर कंदो आहे। मुतासिर आहियां मां आज़म मेंगल मां। उनखे असां जहिड़ो ई कैरेक्टर ॾिनो उन अहिड़ो ई एक्टर थी ॾेखारियो। लेडीज़ में कोई मञे न मञे, असां उनखे मञींदासीं त माना छोकिरी आहे पंहिंजी रिमशा, मैडम रिमशा, इनखे बि जहिड़ो असां कैरेक्टर ॾिनो उहो उन अहिड़ो ई कयो। मां इन ॿिनि माण्हुनि मां मुतासिर थियुसि घणो, तमामु घणो। अच्छा, हाणे पंहिंजे ॾिसंदड़नि खे छा तव्हां मैसेज ॾींदव? असां त मैसेज इहो ॾींदासीं त अलाह करे ईअं असांखे दुआऊं कंदा रहनि ऐं दुआ इहा कनि त असांखे बि मौला हयाती ॾे त असां उन्हनि खे ईअं इंजॉयमेंट कंदा हलूं ऐं अहिड़ा ड्रामा असां हज़ारे करूं जंहिंमां असांखे दुआ बि मिले ऐं हू बि ख़ुशि थियनि। जी बिल्कुलु, हिकु तमामु बहितरीन एक्टर, मज़ाह सां शौक़ु रखंदड़, मज़ाह ड्रामनि में कमु कंदड़ लियाकत काज़ी जूं दिलचस्प ॻाल्हियूं ॿुधियूं। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अला वाही।